सईद मेमन साहब और शाह साहब ऐं प्रेस क्लब जे घणा प्रेस क्लब जा साथियो गड़ा प्रेस क्लब के हवाले से मैं ॿुधाईंदो वञा साईं खे त गड़ा प्रेस क्लब उहो प्रेस क्लब आहे साईं हिननि जो जेको कमु आहे या हिननि जी जेकी जाखोड़ आहे पूरे मलीर न पर पूरी कराची ताईं हिननि वटि उहे वसाइल न आहिनि उन हूंदे बि बग़ैर वसाइल जे बि माशाअल्लाह पूरी मलीर न पर पूरी कराची जी जेकी साईं ख़बरनि खे जेको उजागर कंदा ऐं हर कम कुझु ताईं पहुचंदा साईं जिन खे असां गुज़ारिश कंदासीं त साईं जेको असांजो अञा ख़ुशी थी त साईं जेको गडाप जो फैसिलिटी थी आयो गडाप जे हवाले सां साईं बदमनी एतिरी चोट चढ़ी वई आहे जेको को बि माण्हू हिन खां को बि मुख़्तलिफ़ फिकर जो माण्हू अॼु ताईं हिन खां जेको नुक़सानु आहे हिन वक़्तु गडाप हिकिड़ी एशिया जी वॾे में वॾी मंडी आहे लॻंदी आहे उहा जेकी सा तमामु इन्हनि बदमनी करे तमामु इहो डिस्टर्ब थी वई आहे त साईं खे अर्ज़ु कंदासीं त साईं नओं बि आहे ऐं हाणे आयो आहे ऐं साईं खे वधीक जेके प्रेस क्लब जा साथी थी सघे इन हवाले सां साईं ख़्यालु रखूं त बदमनी जेकी आहे कहिड़े वक़्तु करे वरिती आहे छो वरिती आहे जेके अफ़गानिस्तान जा जेके समाज क़ाइमु थी रही आहे हिन जा जेके माण्हू घणो करे जेके